अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो तव्हां सभु? उमेद त तव्हां सभई ठीकु हूंदा। अच्छा, थोरी देरि पहिरियां मूंखे कंहिं चयो त अमर जलील ते अगरि कुझु तव्हांजो को बायोडेटा या उन जी जेके लिटररी स्ट्रगल आहिनि उहे तव्हां वटि नोट्स जी सूरत में पियल आहे त मूंखे सेंड कयो। पोइ कुझु पेज मूं वटि लिखियल हुया अमर जलील ते, जॾहिं मां उहे ॾिठा त सोचियो त छो न हिकिड़ो वीडियो ठाहे करे इहा तव्हां सां बि जेको आहे सो शेयर कयो वञे। ही जेको अमर जलील जो तारीफ़ आहे इहो इंतिहाई ज़रूरी आहे। सिंधी जे लेक्चरर जे लाइ बि ज़रूरी आहे ऐं SST जे लाइ बि ज़रूरी आहे त घटि में घटि असांखे ख़बर हुजे त अमर जलील जा कहिड़ा किताब आहिनि, कहिड़ा नावेल उन लिखिया, किथे जा, उहो असुलु नालो छा आहे। त असां इनखे शार्ट जेको आहे वीडियो थींदो ई अमर जलील जे बारे में जेको कुझु आहे थोरो घणो उहो पढ़ंदासीं, ठीकु आहे। अच्छा, शुरू करण खां पहिरियों तव्हांखे गुज़ारिश, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिनखे सब्सक्राइब करे छॾियो। शुरू था कयूं। अमर जलील जो जेको आहे कहाणीकार हो, मशहूरु कहाणीकार आहे, नसर नवीस आहे, कालम निगार आहे, TV निगार आहे। अमर जलील जो जेको जनमु थियो आहे उहो 8 नवंबर 1936 ते रोहड़ीअ में जनमु थियो, ठीकु आहे, रोहड़ीअ में पैदा थिया। असुलु नालो अब्दुल जलील अथसि। वालिद साहब जो नालो अब्दुल गनी ज़ात जो काज़ी आहे, ठीकु आहे। जेका शुरू वारी तालीम आहे, इब्तिदाई तालीम, उहा कराचीअ जे रतन तलाव प्राइमरी स्कूल मां हासिलु कई ऐं वधीक जेको आहे BA जी तालीम नवाबशाह मां हासिलु कयईं। उनखां पोइ जेको आहे लिखियलु आहे त कराची यूनिवर्सिटी मां इक़्तिसादियात में MA कयईं, इकोनॉमिक्स में, ठीकु आहे। उनखां सवाइ MA हिस्ट्री में बि कयईं, ठीकु आहे। हीअ जेके हुया, बाक़ी ही शयूं जेके आहिनि उहे हेठि ईंदियूं। हाणे ही जेके हुया मुंहिंजा पंहिंजा पेज लिखियल हुया जेके कमीशन जे इम्तिहान जे लाइ मां कुझु मतिलबु हिकिड़ी रफ फॉर्म में आहिनि। पढ़ंदो हलंदुसि त तव्हांखे माना सम्झ में अची वेंदो, ठीकु आहे न। हिन में घणी जेका ॿी शइ बि ॾिनल आहे, तफ़सील ॾिनल आहे, त असां जेके कम जूं शयूं उहे ॾिसंदासीं। अच्छा, हीअ ॾिसो, इमदाद हुसैनी जेको आहे न, हिन जी जेका आहे क्लासिफिकेशन कई आहे सिंधी कहाणी जी पीढ़ियुनि जी सूरत में न। उन में जेका टीं पीढ़ी आहे सिंधी कहाणी जी, उन में अमर जलील ऐं कमर शाहबाद खे रखियो अथई, ठीकु आहे। बाक़ी इहे मथे जेके आहिनि ॿिया आहिनि। उनखां पोइ हीउ साॻियो बायोडेटा अमर जलील जो, अब्दुल जलील वलद अब्दुल काज़ी 8 नवंबर 1936 रोहड़ी में, मैट्रिक कराची मां कयईं, BA जेका आहे गवर्नमेंट कॉलेज नवाबशाह मां, MA 1942 में हिस्ट्री में कयईं, जेको आहे सो इहा सिंध यूनिवर्सिटी मां कई हुई, ठीकु आहे न, MA हिस्ट्री में। ऐं इक़्तिसादियात जेका कयईं त उहा कराची यूनिवर्सिटी मां कयईं, ठीकु आहे। पोस्ट ग्रेजुएट फॉर्म्स एजुकेशनल टेक्नोलॉजी जो जेको लिखियलु आहे। उनखां पोइ जेको आहे अमर जलील जो क्रिकेट रांदि सां जेको आहे ॾाढो इश्क़ु आहे, जुनून आहे। जवानी में बि जुनून हुयो ऐं उमेद आहे त हाणे बि हूंदो। उनखां अलावा अॻिते असां हलूं था, इहे कुझु। अच्छा, हीअ ॾिसो, कुझु सच कुझु झूठ, इहो जेको आहे इन नाले सां अमर जलील जो जेको आहे कालम अख़बार जेका आहे उर्दू अख़बार में पब्लिश थींदो आहे ऐं थींदो बि हुयो। उनखां अलावा मैस्टिक नोट, ही डान में मैस्टिक नोट जे नाले सां अमर जलील जो जेको आहे सो कालम पब्लिश थियो। उनखां पोइ असां हिते अचूं था, जेका लिटरेरी कंट्रीब्यूशन आहे अमर जलील जी, उहा पहिरीं कहाणी इंदिरा 1956 में रिसाले अदा में छपी, ठीकु आहे। हीअ रिसालो नवाबशाह मां निकिरंदो हो। उनखां पोइ पहिरियों स्टेज ड्रामो जेको आहे उहो अमर जलील लिखियो, इंसान। इहो नेशनल थिएटर्स कराची मां 1963 में जेको आहे सो नशर मतिलबु रेडियो ते हलियो हुयो, ठीकु आहे। उनखां पोइ पहिरियों जेको रेडियो लाइ लिखियलु पहिरियों ड्रामो, अच्छा, इहो स्टेज ड्रामो हुयो पहिरियों जेको इंसान आहे, उहो नेशनल थिएटर्स कराची में परफॉर्म कयो वियो 1963 में। ऐं रेडियो लाइ जेको लिखियलु पहिरियों ड्रामो आहे अमर जलील जो, उहो आहे दरिया तो ते दाह। 1967 में हैदराबाद रेडियो स्टेशन तां इहो नशर थियो, ठीकु आहे। उनखां पोइ टेलीविज़न तां जेको पहिरियों ड्रामो टेलीविज़न जे लाइ हिन जो टेलीविज़न तां नशर थियो, उहो हुयो अमर जलील जो माउ नालो उन ड्रामे जो, ठीकु आहे। इहो कराची सेंटर तां 1967 में टेलीकास्ट थियो। उनखां पोइ पहिरीं फिल्म जेका अमर जलील जी जेका रिलीज़ थी उहा हुई नूरी जाम तमाची, अमर जलील जी लिखियलु, ठीकु आहे। 1968 में इहा रिलीज़ थी। ऐं पहिरियों जेको अख़बारी कालम हुयो अमर जलील जो, तुंहिंजूं मुंहिंजूं ॻाल्हियूं, इहो रोज़ाना हिलाल पाकिस्तान, रोज़ाना हिलाल पाकिस्तान में इहो छपियो। तारीख़ 4 तारीख़ 5 महीनो 1982 ईस्वी में, ठीकु आहे। उनखां पोइ आहे कहाणियुनि जो पहिरियों किताबु अमर जलील जो आहे दिलि जी दुनिया।
ही किताबु अहम आहे दिलि जी दुनिया अमर जलील जो। 1968 में इहो किताबु छपियो ऐं सिंधियाला जी जे तरफ़ां इन ते इनाम बि मिलियो हुयो अमर जलील खे 1970 में। ठीकु आहे। उन खां पोइ कूंज रिसालो जेको बम्बई खां जारी थींदो हो, उन जे करायल चटाभेटी में अमर जलील जी हिंद सिंध कहाणी पहिरीं पोज़ीशन खईं 1962 में। माना 1962 में यानी कि नंढे खंड जो पहिरियों जेको आहे नंबर कहाणीकार जेको आहे अमर जलील साम्हूं पेश आयो। उन खां पोइ रूह हरियाण रिसाले तरफ़ां 1965 में अदबी इनाम ॾिनो वियो। ही बि अहम न आहिनि एॾा। बादल रिसाले जे अवामी अवार्ड जी चटाभेटी में ही बि अहम न आहे। ठीकु आहे, अॻिते हलो। मेहरान आर्ट्स अकेडमी पारां 1982 में बहितरीन कालम नवीस जो इनाम मिलियो। 2000 में लतीफ़ अवार्ड ही अहम आहे। ठीकु आहे। 2000 साल में लतीफ़ अवार्ड बि अमर जलील साहब जन खे मिलियो। उन खां पोइ 2009 में सिंधी अदबी संगत तरफ़ां लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड बि अमर जलील साहब जन खे 2009 में मिलियो। ठीकु आहे। उन खां पोइ कुझु अमर जलील ते बंदिशूं हुयूं। 1955 में 1 यूनिट ख़िलाफ़ु शागिर्द तहरीक में हिसो वठण ख़िलाफ़ु अरेस्ट वारंट जेके आहिनि सो अमर जलील जे लाइ इशू थिया। 1968 में कहाणी हिकु लाश ऐं रातिनि जो रोलाट हिकु लाश ऐं रातिनि जो रोलाट ते बंदिश पई। ठीकु आहे। उन खां पोइ 1971 में किताबु जॾहिं मां न हूंदुसि ते इनक्वायरी हली। ठीकु आहे। उन खां पोइ 1973 में सुहिणी में शाया थींदड़ कहाणी सर्द लाश जो सफ़र जे करे अरेस्ट वारंट माना निकिता। ठीकु आहे। सर्द लाश इन किताब ते बंदिशूं ॾाढियूं लॻियूं अमर जलील जूं। ठीकु आहे। उन खां पोइ अमर जलील जा कुझु किताब कहाणियुनि जा किताब दिलि जी दुनिया, जॾहिं मां न हूंदुसि, रनी कोट जो ख़ज़ानो, तारीख़ जो कफ़न, मुंहिंजो ॾसु आसमान खां पुछो, टियों वजूद, राहूं जुदा जुदा, कंहिं ॼार में, सर्द लाश जो सफ़र, जमूद ऐं चंड विसामी वियो। इहे जेके आहिनि सो हिन जा कहाणियुनि जा किताब। उन खां पोइ नाविल हिकिड़ो लिखियो अमर जलील, नेठि गूंगे ॻाल्हायो, ॾाढो मशहूरु नाविल वियो इहो बि। ऐं कालमनि जा जेके कालम जो किताबु आहे, कालमनि जा मजमूआ अमर जलील जा उहे ही आहिनि, सिंधू मुंहिंजे साह में, तुंहिंजूं मुंहिंजूं ॻाल्हियूं। इहे ॿ जेके किताब आहिनि इहे कालमनि जा किताब आहिनि अमर जलील जा। अच्छा, हीअ वरी हिते ॾिसो साॻा ई किताबनि जी लिस्ट ॾिनल आहे। दिलि जी दुनिया, तारीख़ जो कफ़न, जॾहिं मां न हूंदुसि, टियों वजूद, मुंहिंजो ॾसु आसमान खां पुछो, रनी कोट जो ख़ज़ानो, जीजल माउ, अमर जलील जूं अवाइली कहाणियूं, चंड विसामी वियो वग़ैरह ज़िक्र लाइक़ु आहिनि। हर मजमूए जा केतिरा ई छापा छपी चुका अथसि। हिन जे नाविल नेठि गूंगे ॻाल्हायो सिंध में इशात ऐं विकिरे जा रिकॉर्ड टोड़े छॾिया, जंहिंजूं 10,000 खां वधीक कापियूं विकिरो थियूं। त हीअ जेको हुयो शार्ट हुयो अमर जलील जो इंट्रोडक्शन। उमेद तव्हांखे सुठो लॻो हूंदो। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो। अल्लाह हाफ़िज़।